यादुनि जी वादीअ में कॾहिं पाबंद जी टकरीअ ते कॾहिं यादुनि जी वादीअ में कॾहिं पाबंद जी टकरीअ ते कॾहिं फूलनि में टिड़ंदासीं कॾहिं फूलनि में टिड़ंदासीं कॾहिं फूलनि बुलंद खां पोइ सिधो तो वटि ईंदुसि कुहाड़ीअ सां ॿेरा ॿेरा करे मोहब्बत जे कबर भर सां दफन कजाए तोखे मुंहिंजो खून माफ़ हूंदो। अमीर भी खुश थियो त बाग फबाए विदो। मुंशी जी सरकार। किया है सुनी? सरकार अञा ठीक ना है। इनके ठीक थियण घुर्जे। डॉक्टर नासरो ॾिनो आहे सरकार। जंहिंजो हथ शहरयार जे हथ में तंहिंखे लहर न लोॾो मुंशी। सरकार ईअं न कयो। ॿियो को ईअं करे हा त कढां सां टायर ॾियां सां टांडा। अच अच निकिरी हलो। शायद भॼी विया। भॼंदा न त बीहंदा। अचो था ॾिसूं। मूंखे छो ॿधो अथव? हिनखे अञा ताईं ख़बर ई न पई आहे त खेसि छो ॿधो अथव। ॿुधाए यार वीचारे खे छो थो तड़पाई? कुझु जुलमल में तड़पण बि ख़तम थी वेंदुसि। सो कीअं न ज़िंदा हूंदो न की तड़पंदो। छॾियो मूंखे। मुंहिंजो घर अकेलो आहे। तुंहिंजे घर मां थो वञा। घबराए न। बकवास बंदि कर त ॻेड़ी नो खड़े छॾे। रेड़ी न कर कुराड़ा त कीमो न थी वञे। तूं कम कीमो? तूं अरे हथ खोल त तोखे ख़बर पए। फुल तुरू तुंहिंजी इहा मजाल। हाँ छॾे छॾे मरी पवंदो। अञा त खेसि मञाइणो आहे। छॾ फुलतरो तो कोठे खंभड़ाटियूं खोए छॾियांसि। मारियो मारियो। ॿधल सीअ खे गिदड़ बि खाई मारींदो आहे। हाणे वध न पोड़ा फड़कियूं न हिसी न पवे। कागज़ खणी थो अचां उन त सही करणी पवंदई। न कंदुसि सही। अंगूठो न हणंदे। अंगूठे निशान का अंगूठे नहीं न हणंदुसि। तोखे उन कागज़नि ते अंगूठो हणणो पवंदो। चइबि त न हणंदुसि। भले मारे छॾियो। आख़िरी भेरो चवां थो। मूं बि सम्झो त आख़िरी भेरो चयो आहे। न कंदुसि सही। त पोइ तयार थी वञ ॿिए पार लाइ। यार हिकिड़ो मौक़ो ॾियसि त सोचे ॿुधाए। तूं चवे थो त छॾियोसि थो। हिकु दफ़ो ॿियो बि मौक़ो ॾियां थो। सोचे वठ। ओके ओके खुदा हाफिज़। साईं मुंहिंजो अञा दादू फरियाद न थियो। कहिड़ो? मुंहिंजे वॾड़े जी क़ब्र ते अञा नबू फ़कीर जो कब्ज़ो आहे। अड़े हेॾे तो वटि के सबूत आहिनि? हरू भरू खणी पचड़ी लाती अथई। मां बुनियादी फ़कीर आहियां साईं। मूंखे को एतिराज़ कोन्हे। मूं सबूत लाइ चयो। नबू फ़कीर वटि सबूत आहिनि जो मूंखां था पुछो। मोदर मूंसां सवाल जवाब छॾ। मां साख खणंदुसि। इहा क़ब्र नूर शाह नर जी न पर मुंहिंजे वॾड़े जी क़ब्र आहे। जे नबू फ़कीर बि साख लाइ तयारु थी वियो त पोइ मां कोर्ट में वेंदुसि। वञ कोर्ट में। मूं ॾे छो आयो आहीं? हेकर तव्हां वटि आयो आहियां। तव्हां छा था चओ?
तू फदाईअ जी त ओभर न खाधी अथई साईं मां फॾो थो कयां मूंखे त ईअं थो लॻे बसि तव्हांखे छा चवां साईं मथो न खा वञ ईंदड़ सूमर ते अचिजांइ हाणे हल ठीकु आहे साईं सरकार छा थियो ॿार कि बलाहारियुनि खे लोधे बाग जे भर वारे नंबर ते अमीर जे माण्हुनि कणिक छॾे छॾी आहे। सच थो चई ॿार हा बाबल थोरी अटकल सां मुंशी काॾे वियो मुंशी छोकिरी ज़हर खाधो आहे सो अस्पताल में आहे। चई छा पियो ॿार ठीकु पियो चवां कि भला थोरी अटकल सां तो हींअर ताईं न ॿुधायो त मुंशीअ जी छोकिरी अस्पताल आहे ॿुधायां त पियो भोतार पोता तव्हां हाणे आहियो रहीम खे चओ त गाॾी तयारु करे जी हाणे ई चवांसि थो ऐं तूं पंहिंजा माण्हू तयारु करे छटियल कणिक ते ट्रैक्टर सां वञी हर हला जेको बचे न भुॻड़नि वांगुरु भोरे छॾीसि ज़मीन आली आहे भोतार ट्रैक्टर वेही न सघंदो त पोइ अवल बिना देर बाग ते हमिलो करा थी वेंदो तयारी करे थो वठां थोरी अटकल सां अड़े हेॾे घणो वक़्तु थियो आहे तुंहिंजी तयारीअ खे वझ न पियो मिले बाबल हमिलो करणो आहे त करणो आहे वझ न आहिनि गोलबा अॼु जेकॾहिं हमिलो न थियो न त इहे तुंहिंजूं मुच्छूं ऐं भेरूं कूड़े कावे कॾहिं त चाड़े ॻोठ जे गिटिन में घुमाईंदोसि कुझु त इज़त कयो बाबल थोरी अटकल सां तूं इज़त लाइक़ तॾहिं थींदे जॾहिं बाग ते हमिलो करे कब्ज़ो छॾाईंदे ऐं उन्हीअ नंबर ते ट्रैक्टर हलाए ॿीहर कणिक छटींदे वञण नालाइक रुगो फड़कियूं वारा जी जी की भला ख़ुशख़बरीअ खां सवाइ मुंहुं न ॾेखारजांइ इहा साम्हूं औरत हुई या मां भुलियुसि बोलिया आहियो अमीर न यार भुलियो न आहियां असीं आहियूं लीडर सो बि पुराणा भुलबुसि कीअं हलो ॾिसूंसि भला हलो अचो त ॾिसूं अदा शहर जी बस किथां मिलंदी ओ हितां महिरबानी मां छॾे चां न अदा मां पाण हली वेंदमि भला अकेली थी वञे चाचो सचल न आहे छा अदा बाबो गुम आहे गुमा हा 2 ॾींहंनि खां गुम आहे पाण गुम थियो आहे या गुम कयो वियो आहे पाण सियाणो वियाणो कीअं गुम थींदो माना गुम कयो वियो आहे हा मूंखे इहो ई शक आहे कंहिं ते शक आहे इन ॻाल्हि तां लही वञ चाचे सचल जो तकरार त अमीर सां आहे केर बि आहे पाण ई पधिरो थींदो कीअं पधिरो थींदो थाणे वञा पई रिपोर्ट लिखाइण अकेली थाणे हा मजबूरी आहे ॿियो को ओही वाही कोन्हे चवीं त गॾु हलाए न महिरबानी मां अमीर खे वञी चवां थो अमीर खे हा उहा बेवाजबी छो थो करे मूं अमीर जो नालो वरितो आहे जो तूं वञी चवंदेसि मूंखे पक आहे त तूं अमीर जे ख़िलाफ़ थी वञी तोखे कीअं पक थी चरियो आहे छा ॿियो को आहे ई कोन जंहिंजो चाचे सचल सां झेड़ो हुजे मां हींअर ई वञी चवांसि थो मां थो एजाज़ सां ठहां थाणे ते मुजरकी करण जो इहो मतिलबु हो त जान ठुटे मां एजाज़ सां ठहां फतू त फॾो न त जॾे जो जॾो बाबा पटीअ ते फिरी तो वञी लिखी ॾेई आयो आहीं उते इहो लिखी कोन ॾिनो अथऊं त संग एजाज़ खे ॾींदुसि तव्हां बि केस तां हथु खयो मां बि खयमि मां हाणे मरी पवंदुसि पर एजाज़ खे संग कोन ॾींदुसि तूं बि ख़ुशि न थी त फतू खे झुकाईंदसि फतू त फॾो न त जॾे जो जॾो छा थियो आहे फतू छो पेर को छोकिरी सावड़ी छा है अम्मा बाबा वायदे ता फिरी वियो आहे कीअं पुछीसि फतू छा थियो आहे कहिड़ो वादो कयो थी जन्नत सां को वाइदो न कयो अथमि
हूं सोचो हुयमि त जन्नत जो रिश्तो एजाज सां कंदुसि ऐं हाणे हाणे जांस तो नबू फ़कीर खे कढाए सॼी उमिरि जिन